बे न्यूज़ में खबरुन अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया सराड़ी का जस्कम यूनिट सराड़ी तरफा ईद के भलारी रात पे सिंध में खंबे गुम कयल कौमी कारकुनन के आज़ादी और कारकुनन ते कूड़ा केस दाखिल थियण खिलाफ प्रेस क्लब सराड़ी अग्यां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाजी कई वई। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे अॻवाननि प्यार अली मशवरी, निसार देशी, परवेज़ मशवरी, मनान पलाव ऐं ॿियनि चयो त क़ौमी तहरीक मथां अण ऐलानियल ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। रोज़ के बुनियाद ते क़ौमी कारकुनन के खंबे गुम कयो पियो वञे। ताज़ो नवाबशाह मां जस्कम अॻवान राशिद चांडियो, पडीडन मां ज़ाहिद वरी, रिज़वान बुर्दी, हैदर पलह के खंबे गुम कयो वियो आहे, जेका आइन ऐं कानून जी संगीन लताड़ आहे। सालन खां खयल क़ौमी कारकुनन अयूब कांदड़ो, सोहेल रज़ा भट्टी, मोहन मेंगवार, एजाज गाऊ, सर्वे चिनवानी समेत ॿियनि जो को भी पतो ही नाहे, पर उन्हनि जा वारस संदन अचण जे ओसीअड़े में ईद वारे ॾींहुं भी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी बुख हड़ताल कैंप करे छॾी आहे। पर अफ़सोस उन्हनि जी ॿुधण वारो कोई कोन्हे। असां मुतालबो कयूं था सिंध ऐं बलोचिस्तान मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुनन खे आज़ाद कयो वञे। अगर संदन को ॾोह आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे। एहतजाज में खान सिंधी, आमिर मशवरी, शाहिद सिंधी, फिदा हुसैन मशवरी, हुजूर बख्श मशवरी, नबीदात सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई।